अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मन कान यरजू लिक़ाअ रब्बिहि फ़ल्यअमल अमलन सालिहन वला युश्रिक बिइबादति रब्बिहि अहदा। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमा तईशून तमूतून। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। सलाम उस पर के जिसने बेकसों की दस्तगीरी की, सलाम उस पर के जिसने बादशाही में फ़कीरी की, सलाम उस पर के जिसने बेकसों की दस्तगीरी की, सलाम उस पर के जिसने बादशाही में फ़कीरी की, सलाम उस पर के असरारे मोहब्बत जिसने समझाए, सलाम उस पर के जिसने ज़ख्म खाकर फूल बरसाए, सलाम उस पर के जिसने खून के प्यासों को कबाएं दी, सलाम उस पर के जिसने गालियाँ सुनकर दुआएं दी, सलाम उस पर के जिसका ज़िक्र है सारे सहाइफ में, सलाम उस पर हुआ मजरूह जो बाज़ार ताइफ में, सलाम उस पर के जिसके घर में चांदी थी न सोना था, सलाम उस पर के टूटा बोरिया जिसका बिचौना था, सलाम उस पर वतन के लोग जिसको तंग करते थे, सलाम उस पर के घर वाले भी जिससे जंग करते थे, सलाम उस पर के जो उम्मत के लिए रातों को रोता था, सलाम उस पर के फर्शे खाक पे जाड़े में सोता था, सलाम उस पर के जिसने फजल के मोती बिखेरे हैं, सलाम उस पर बुरों को जिसने फरमाया कि मेरे हैं, सलाम उस पर के जिसने ज़िंदगी का राज समझाया, सलाम उस पर के जिसने गालियाँ सुनकर दुआएं दी। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी, हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु मिनल हौलि वल अहवालि मुक़्तहिमी। मुझा मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे हुस्न ख़ातिमा जा असबाब। कहिड़ा असबाब इख़्तियार कजनि था त मौत जे वक़्तु ईमान पाण सां गॾु खणी वञो। अल्लाह तबारक व तआला असांखे कलमे जी नेमत ॾिनी आहे, इन ई कलमे वारी नेमत ते मौत अची वञे, इहा वरी सआदत जी ॻाल्हि आहे। इन करे शरीयत ते जेको पाबंद थी करे हलंदो,
मौत जे वक़्तु उनजो ख़ात्मा बिल ख़ैर थींदो। ऐं शरीयत खां जेको फिसलजी वियो, अहलुल्लाह लिखियो आहे, ईअं सम्झो त उहो पुल सिरात खां फिसलजी वियो। इन करे सभ खां पहिरीं शरीयत खे मज़बूती सां पकड़णु घुरिजे। मौत जे वक़्त में कलमो नसीब थिए, ईमान गॾु खणी वञूं। उलमा किराम इन बारे में 10 असबाब लिखिया आहिनि। उहे जेकॾहिं उन्हनि ते असां कोशिशि कंदासीं त इंशाअल्लाह अल्लाह साईं असांजो बि ख़ात्मा बिल ख़ैर फ़रमाईंदो। मौत त हर कंहिंखे अचणी आहे, नंढो हुजे, वॾो हुजे, ग़रीब हुजे, अमीर हुजे, रईस हुजे, फ़क़ीर हुजे, हर हिक खे मौत अचणी आहे। पर सआदतमंद उहो आहे जेको मौत जे वक़्त में पाण सां ईमान गॾु खयो वञे। 10 अमाल कहिड़ा आहिनि उहे? नंबर 1, निगाह जी हिफ़ाज़त करणु। बदनज़री खां बचण वारो मौत जे वक़्त में पाण सां ईमान गॾु खणी वेंदो। पराई न्याणी ते, ग़ैर मुहरम न्याणी ते नज़र विझणु ऐं बुरी नज़र विझणु, इहो इंसान खे हलाकत में विझण जे मुतरादिफ़ आहे। इहो एतिरो गंदो अमल आहे जो इन करे मौत जे वक़्त में ईमान सलब थी वेंदो आहे। इन करे कोशिशि करणु घुरिजे त बदनज़री खां परहेज़ कजे, ग़ैर मुहरम न्याणियुनि जी तरफ़ पंहिंजे अखियुनि खे न खणिजे। हदीस मुबारक में ईंदो आहे, अन-नज़रु सहमुन मस्मूमुन मिन सिहाम इब्लीस। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, बदनज़री जेका आहे इहा तीर, शैतान जे तीरनि मंझां हिकिड़ो तीर आहे। मन तरकहा मख़ाफ़ती, अल्लाह साईं तो फरमाए जेको मुंहिंजे ख़ौफ़ जे करे बदनज़री छॾे थो ॾे, अब्दलतुहु ईमानन, मां उन जे बदिले में हिनखे ईमान नसीब कंदुसि। यजिदु हलावतहु फ़ी क़ल्बिही, उन ईमान जी मिठाण पंहिंजे दिलि में महसूसु कंदो। मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह इन हदीस जी शरह में लिखियो, फरमाया क़द वरद अन हलावतल ईमान इज़ा दख़लत क़ल्बन ला तख़रुज मिन्हु अबदा। मूं वटि ॻाल्हि पहुती आहे त जॾहिं हलावत ईमान, ईमान जी मिठास जॾहिं दिलि में ईंदी आहे न, त पोइ कॾहिं बि दिलि मां वापसि कोन वेंदी आहे। मौत ताईं इहा हलावत ईमान गॾु हूंदी। माना हाणे इंतकाल माण्हू कंदो त गॾोगॾु ईमान खणियो वेंदो पाण सां गॾु। इन करे मूंखे बि घुरिजे ऐं अव्हांखे बि घुरिजे त बदनज़री खां परहेज़ कयूं, ॿियनि जी न्याणियुनि में अखि विझण खां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखूं, बचायूं। असां कीअं ख़बर पए त असांखे हलावत ईमान हासिलु थियो आहे, ईमान जी मिठाण हासिलु थी वई आहे? उन जे लाइ उलमा किराम 5 अलामतूं लिखियूं आहिनि। नंबर 1, इस्तिलज़ाज़ु ताअ। जॾहिं हलावत ईमान नसीब थी वेंदी आहे त पोइ नेकी करण में मज़ो ईंदो आहे, लज़्ज़त हासिलु थींदी आहे। नमाज़ पढ़ंदो दिलि ई न चवंदो नमाज़ सलाम वराइजे, तिलावत कंदो रहंदो मज़ो ईंदो रहंदो, तिलावत कंदो मज़ो ईंदो, ज़कात अदो कंदो मज़ो ईंदो, ख़ैर ख़ैरात कंदो मज़ो ईंदो, ज़िक्र कंदो मज़ो ईंदो, तस्बीह पढ़ंदो मज़ो ईंदो। नेकी जे कम में मज़ो अचे, सम्झो त ईमान जी हलावत महसूसु थी आहे। हिकिड़ी अलामत। नंबर 2, ईसारुहा अला जमीअ शहवात। जेके बि शहवानी शैतानी कम आहिनि न, हलावत अची वेंदी आहे ईमान जी, त उहे सभु जा सभु माण्हू क़ुर्बान करे छॾींदो, छॾे ॾींदो आहे। शहवानी कमनि खे, शैतानी कमनि खां पासो थी वेंदो। गुनाह खां बचणु सवलो थी वेंदो, आसान थी वेंदो। नंबर 3, तहम्मुलु मुशक्क़तिन फ़ी मर्ज़ातिल्लाह। मुशक्क़त
अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर मुशक़त बर्दाश्त करणु आसान थी वेंदो आहे। हींअर असांजी फजर नमाज़ ते अखि नथी खुले, केरु उथे केरु उथे, अखि खुली वई त हाणे केरु उथे केरु उथे, बोझ महसूसु थींदो आहे, वज़न महसूसु थींदो आहे। पर जॾहिं माण्हू खे हलावत ईमान महसूसु थी वेंदी पोइ इहो उथणु आसान थी वेंदो, तकलीफ़ ई कोन थींदी। हिकिड़ो माण्हू नमाज़ पढ़ंदो आहे आदतन, हिकिड़ो माण्हू नमाज़ पढ़ंदो आहे इबादतन, इन में फ़र्क़ु आहे। आदतन नमाज़ माण्हू पढ़ंदो, अब बसि आदत ठही आज़ान आहे उथणो वञणो। इबादतन माण्हू नमाज़ पढ़ंदो, आज़ान ईंदी न झटपट उथंदो, ऐं इहो दिलि में ख़ौफ़ हूंदो त मतां मरी न वञा, पहिरियां नमाज़ अदा करे वठां, भॼां भॼां जल्दी जल्दी। ख़ौफ़ ख़ुदा में नमाज़ पढ़णु, लज़त हासिल कंदे नमाज़ पढ़णु, अल्लाह खे राज़ी कंदे नमाज़ पढ़णु, इहा ॿी शइ आहे। आदतन नमाज़ पढ़णु इहा ॿी शइ आहे। पर इन जो मतिलबु कोन्हे त हाणे आदतन माण्हू नमाज़ थो पढ़े त छॾे ॾे, न न न, नमाज़ पंहिंजी पढ़बी पर पंहिंजो पाण जी नियत खे थोरो तब्दील कबो। कोशिशि कबी त मुंहिंजी नमाज़ अल्लाह खे राज़ी करण वारी हुजे, पंहिंजे जिस्म खे राज़ी करण वारी न हुजे, आदत वारी न हुजे। पोइ जॾहिं अल्लाह खे राज़ी करण वारी नमाज़ थी वेंदी न, पोइ माण्हू उथणु सवलो थी वेंदो, राति जो अखि खुलणु सवली थी वेंदी, कमकार मां हथु कढणु सवलो थी वेंदो। अब नमाज़ अची छॾे न कम खे पोइ ॾिसंदासीं। नंबर 4 आहे ईमान जी हलावत महसूसु थियण खां बाद में चौथो ही हाल पेश ईंदो, तजरुल मरारात फिल मुसीबात, मुसीबतूं सवलियूं थी वेंदियूं, का परेशानी कोन, मुसीबत न लॻंदी। मुसीबत बि चवंदो अलाह ही तुंहिंजी ॾिनल शइ आहे, मूंखे क़बूल आहे, बसि उन ते बि राज़ी रहंदो ईमान जी हलावत खां बाद। नंबर 5 अर्रज़ा बिल क़ज़ा फ़ी जमी अल अहवाल, अल्लाह जे फ़ैसिले ते राज़ी रहंदो हर हाल में। जॾहिं ईमान जी हलावत महसूसु थी वेंदी पोइ अल्लाह जे तरफ़ां जेको फ़ैसिलो ईंदो ई चवंदो मूंखे क़बूल आहे। ख़ुशी जो फ़ैसिलो ईंदो त बि चवंदो क़बूल आहे, ऐं ग़मी जो फ़ैसिलो ईंदो त बि चवंदो मूंखे क़बूल आहे। त जंहिं माण्हू खे हलावत ईमान नसीब थी वेंदी उनखे 5 अलामतूं इहे ज़ाहिर थींदियूं। अल्लाह तबारक व तआला जॾहिं लोहे महफ़ूज़ खे पैदा फ़रमायो ऐं कलम खे फ़रमायो लिख, त सभ खां पहिरीं ई लिखियो वियो अनल्लाहु ला इलाहा इल्ला अना, मां अल्लाह आहियां, मूंखां अलावा केर बि इबादत जे लाइक़ न आहे। मुहम्मदुन रसूली, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो रसूल आहे। व मल्लम युसल्लिम बिक़ज़ाई, जेको मुंहिंजे फ़ैसिले खे तस्लीम नथो करे। वलम यस्बिर अला बलाई, जेको मुंहिंजी मुसीबत जे मथां सब्र नथो करे। वलम यशकुर अला निअमाई, जेको मुंहिंजी नेमतुनि ते शुक्र अदा नथो करे। फलयत्तखिज़ रब्बन सिवाई, उनखे घुरिजे त मूंखां अलावा ॿियो को वञी रब ॻोल्हे, मां रब उन ते राज़ी न आहियां। हर हाल में जेके ईमान जी हलावत हासिल थी वेंदो, हर हाल में अल्लाह सां राज़ी रहे। 10 आमाल ईमान ते ख़ात्मे जा। नंबर 1 बदनज़री खां माण्हू महफ़ूज़ रहे, पराई नियाणियुनि खे न ॾिसे, ग़ैर मुहरम नियाणी खे न ॾिसे। असां अॼु बदनज़री कयूं था पिया, पर उते ई सोचणु घुरिजे मुंहिंजी भेण खे, मुंहिंजी धीअ खे, मुंहिंजी नियाणी खे केरु ॾिसे त मूंखे सुठो लॻंदो? केरु बि बर्दाश्त न कंदो। पर पोइ अलाए छो असांजो दिलि जरी थी वेंदो आहे, पराई नियाणी ते अखि खणी वेही रहंदो। अल्लाह से मूंखे ऐं अव्हां खे इन गुनाह खां महफ़ूज़ फ़रमाए। नंबर 2 ख़ात्मा बिल ख़ैर जो ॿियो सबबु ॾंदण ॾियणु। जेको माण्हू ॾंदण ॾींदो, मिसवाक कंदो, उन जी ईमान ते मौत थींदी। को ॾुखियो कमु ई कोन्हे। 10 रुपए जो ॾंदण मिले थो पियो, ॾींहं में 2-3 दफ़ा ॾींदासीं, या 5 दफ़ा नमाज़ुनि ते ॾियूं, या 2 दफ़ा सुबुह शाम ॾियूं। अल्लाह से एॾी वॾी अज़ीम नेमत अता कंदो जो मरण वक़्तु असां सां ईमान गॾु हूंदो, ख़ात्म बिल ख़ैर फ़रमाईंदो। बल्कि बाद हदीस मुबारका में ईअं बि अचे थो त मौत जो फ़रिश्तो मथां ईंदो ऐं शैतान जेॾी महिल मौत जे वक़्त में वरघराइण जी कोशिशि कंदो त मौत जो फ़रिश्तो शैतान खे भॼाईंदो, परे थी
जेको माण्हू ॾंदड़ ॾियण जो आदी ईंदो उन वटि मौत जो फ़रिश्तो ईंदो इन हाल में जो शैतान खे भॼाए छॾींदो उनखे मौत कलमे जी तलक़ीन कंदो, कलमो पढ़ त मां तुंहिंजी रूह कब्ज़ कयां। इन करे अल्लामा शामी रहमतुल्लाह अलैह फरमायो मिन मनाफ़िही तज़कीरु शहादत इंदल मौत, ॾंदण जे फ़ाइदनि मंझां हिकिड़ो फ़ाइदो हीउ बि आहे, मिसवाक जे फ़ाइदनि मंझां हिकिड़ो फ़ाइदो इहो बि आहे जो मौत जे वक़्त में कलमा शहादत नसीब थींदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो अस्सिवाकु मितहरतुल लिल फम व मरज़ातुल लिर्रब्बि, ॾंदण जेको आहे इहो वात जी पाकाई जो सबबु आहे ऐं अल्लाह खे राज़ी करण जो ज़रियो आहे। ॾंदण सां अल्लाह सां राज़ी थिए थो ऐं जंहिंसां अल्लाह सां राज़ी थींदो उनखे ईमान सां गॾु मौत अता फ़रमाईंदो। इन करे मां बि कोशिशि कयां, अवां बि कोशिशि कयो ॾींहं में घटि 2 दफ़ा ॾंदड़ ॾियूं। सवला मिली था वञनि, जुमेरात जे ॾींहुं मर्कज़ में वञो मिली वेंदो, मार्केट में वञो हथनि ते खणी कपाईंदा था वरतनि, 10 रुपए में ईमान कलमो नसीब थिए थो 10 रुपए में सिर्फ़ु। नंबर 2 असबाब हुस्न ख़ात्मा मां ॿियो नंबर सबबु ॾंदण ॾियणु, मौत जे वक़्त में ईमान माण्हू गॾु खणी वेंदो। नंबर 3 जेको अल्लाह जो बानो शुक्र अदा कंदो ईमान जे मथां, मौत जे वक़्त में उहो ईमान हुन सां गॾु हूंदो। शुक्र अदा कीअं करे? अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे तो मूंखे ईमान अता कयो, नबी साईं ते कलमो नसीब कयो, त अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे। जेको अल्लाह जो बानो हिन ते शुक्र अदा कंदो रहंदो कंदो रहंदो कंदो रहंदो राज़ी रहे। इलाही माण्हू चवंदा आहिनि असांखां त ग़ैर मुस्लिम चङा आहिनि, केॾो हुन में इंसानियत आहे, कहिड़ो पाड़ेसिरनि जा हमदर्द आहिनि, केॾो कुता ॿुॾनि मरनि था पिया, उन्हनि खे बचाईंदा पिया, असांखां सुठा त काफ़िर आहिनि। मां चवां थो न, लख दफ़ा नेक कमु करे छॾनि, असांजे कलमे जे बराबरि को अमल कोन था करे सघनि। जेको असां कलमो मोहम्मद अरबी ते पढ़ियो आहे न, इहो असांजो एॾो क़ीमती ऐं एॾो वज़नी आहे जो पूरी मग़रिबी दुनिया जा नेक साले अमल सभु हिकिड़े पासे कजनि, मोहम्मद अरबी जो कलमो वधीक वज़नी थींदो। इन करे कॾहिं बि भुलिजी बि ज़बान सां ईअं न चइजो त इहे अमेरिकन असांखां बहितर आहिनि, यूरोपियन असांखां बहितर आहिनि, उनमें इंसानियत घणी आहे। न न न न न बहितर न आहिनि, असां बहितर आहियूं, लख दफ़ा गुनाहगार थी वञूं, पर असां जेको मोहम्मद अरबी ते कलमो पढ़ियो आहे इहो कलमो असां इंतिहाई क़ीमती शइ आहे। ईमान जी नेमत मुस्लमान खे ख़बर ई कोन्हे ईमान छा आहे। जेको त अमेरिका मां थियो हुजे, जेको फ्रांस मां थियो हुजे, जर्मनी मां थियो हुजे, हल साईं वॾो हुते अमन आहे, वॾो हुते ईमान आहे, वॾी हुते शराफ़त आहे, वॾी हुते हमदर्दी आहे, भाईचारा ख़ैर खाई आहे। असां मुस्लमान बेकार आहियूं, हीअं ख़राबु आहियूं, घटिया आहियूं, गुनाहगार ज़रूरु आहियूं, पर मोहम्मद अरबी ते कलमो पढ़ियो अथव न, इहा नेमत वॾी अथव। केरु माण्हू अव्हांखे चवे ही पूरी रूए ज़मीन अव्हांखे अलाट करे ॾेई थो छॾियां, कलमे खां इनकार कर कंदो? चओ मां मोहम्मद अरबी खे नथो मञा, नौज़ बिल्लाह मिन ज़ालिक चवंदो? हा, हुनखे ख़बर आहे त इहो कलमो वॾो वधीक क़ीमती आहे न पूरे रूए ज़मीन खां। इन करे ग़ैर मुस्लिम खे सुठो न चओ, असां सुठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह, असां सुठा गुनाहगार आहियूं पर सुठा आहियूं। शुक्र अदा करणु घुरिजे, अल्लाह साईं असांखे ईमान जी दौलत नसीब फरमाई आहे। नबी अल्लाह साईं फरमायो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां शुक्र अदा कंदो मां अञा वधाईंदुसि हिन नेमत खे। जंहिं नेमत जे मथां माण्हू शुक्र अदा कंदो उहा नेमत अल्लाह साईं अञा वधाईंदो। ईमान ते असां शुक्र अदा कयूं, अल्लाह साईं वधाईंदो, शुक्र अदा कयूं वधाईंदो, शुक्र अदा कयूं वधाईंदो, हता की मौत जे वक़्त में इहो ईमान असां सां गॾु हूंदो, अल्लाह साईं खसणु कोन फरमाईंदो। इन करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो ईमान वारे खे घुरिजे त सुबुह शाम हे पढ़े रज़ीतु बिल्लाहि रब्बा, अल्लाह जे रब हुजण ते मां राज़ी आहियां, व बि मुहम्मदिन नबिया, मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी हुजण ते राज़ी आहियां, व बिल इस्लामी दीना, मां इस्लाम जे दीन हुजण ते राज़ी आहियां। अल्लाह तो पाण मूंखे रब, तूं मुंहिंजो रब ऐं मां राज़ी आहियां, मुहम्मद साईं असांजो नबी आहे मां राज़ी आहियां, इस्लाम असांजो दीन आहे मां राज़ी आहियां। हिन जे मथां जेको सुबुह शाम इहो पढ़ंदो उन अल्लाह जो शुक्र अदा करे छॾियो, उन ईमान जो शुक्र अदा करे छॾियो। घटि में घटि हिकिड़ो दफ़ा सुबुह जो, हिकिड़ो दफ़ा शाम जो इहे अल्फाज़ चवणु घुरिजे।
भला जेकॾहिं लफ़्ज़ नथा अचनि सिधी में चए अलाह मां राज़ी आहियां, तूं मुंहिंजो रब आहीं, मां राज़ी आहियां नबी साईं असांजो नबी आहे, अहिड़ो नबी कंहिंखे मिलियो ई कोन्हे, मां राज़ी आहियां इस्लाम असांजो दीन आहे, अहिड़ो दीन कंहिं वटि आहे ई कोन्हे। टियों सबबु ईमान ते शुक्र अदा करणु घुरिजे। चोथों सबबु सदको अदा करणु घुरिजे। जेको माण्हू सदको कंदो अलाह साईं हुनजो ख़ात्मो बिल ख़ैर फरमाईंदो। ज़कात अलॻि शइ आहे, फितरो अलॻि शइ आहे, क़ुर्बानी अलॻि शइ आहे। जेको माण्हू सदको अदा कंदो मौत जे वक़्त में पाण सां गॾु ईमान गॾु खयो वेंदो। मां नथो चवां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद फरमायो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद फरमायो, इन सदक़त लतुत्फिउ ग़ज़ब रब्बि, बेशक सदको जेको आहे इहो अल्लाह जी नाराज़गी खे ख़तमु करे थो पियो। वतुदफ़िउ अन मैतति सूइ, ऐं बुरी मौत खां बचाए थो पियो सदको। असां जेकॾहिं 10 रुपया अल्लाह जे नाले ते कढियासीं, कंहिं ग़रीब खे ॾिनोसीं, सदके जी नियत कंदे अल्लाह खे राज़ी कंदे ॾिनासीं, इहे 10 रुपया मौत जे वक़्त में असांखे ईमान असां सां गॾु खणी ईंदा। माण्हू बुरी मौत न मरंदो, किनी मौत न मरंदो, कलमे खां महरूम न थींदो, अल्लाह से ईमान ते मौत नसीब फरमाईंदो। हर माण्हू पंहिंजी ताक़त मुताबिक़ अदा करे त सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं आहे करोड़पति ऐं ॾे रोज़ाना 10 रुपया थो त बि क़बूल आहे, नियत इहा हुजे अल्लाह खे राज़ी करण जी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जेको माण्हू सदको अदा करे थो पियो अल्लाह साईं जी नाराज़गी हुन सां ख़तमु थी वञे ऐं बुरी मौत खां बची थो वञे, ख़ात्मा बिल ख़ैर थींदुसि, ईमान ते मौत थींदी। इन करे पंहिंजे ॿारनि खे बि आदत विझो, अदा 10 रुपया पुटु वठे फ़क़ीर खे ॾे त हुनखे सबक़ु मिले त मूंखे सदको ॾियणो आहे, ख़ैर ख़ैरात करणो आहे। अरे 10 रुपया वठी मस्जिद पेती में रख, हे 10 रुपया वठी फ़क़ीराणी खे ॾे, हे 10 रुपया वठी ग़रीब खे ॾे, हे 10 रुपया वठी टिप ॾे, जेको बि ख़ैर ख़ैरात करणी हुजे तव्हांखे आदत थी चुकी आहे, हाणे ॿारनि में आदत विझो, तव्हां त हुननि खे बि बुख़ुल पैदा न थिए, सखावत जो जज़्बो पैदा थिए। इन करे उलमा इकराम लिखियो, तमनउ इंज़ाल अल मकरूही वल बलाए फिल हाल, सदको जेको आहे न इहो नापसंदीदा हालात खे ऐं मुसीबतुनि खे फ़िलहाल टारे थो। वतुदफ़िउ सूअल ख़ातिमत फ़िल मआल, ऐं मुस्तक़बिल जे एतबार सां बुरे ख़ात्मे खां महफ़ूज़ फरमाए थो जेको माण्हू सदको अदा करे थो। जेॾी महिल माण्हू सदको अदा कंदो मुसीबत अचणी हूंदी, मुसीबत टरी वेंदी, परेशानी अचणी हूंदी आहे, परेशानी टरी वेंदी, ऐं मुस्तक़बिल में हली करे अल्लाह साईं मौत बुरी मौत खां महफ़ूज़ फरमाईंदो, ख़ात्मा बिल ख़ैर फरमाईंदो। माण्हू जेतिरो ग़रीब हूंदो उहो चवंदो त मां त पाण सदको ॾियां, मां पाण सदको वठां ॾियां छो। जेको माण्हू ॾियारी 100 रुपयो कमाए थो उहो रुपयो अलाह जे राह में ख़ैरात करे सघे थो, जेको 50 रुपया कमाए थो उहो रुपयो अलाह जे राह में सदको करे सघे थो। न करे रुपयो ई सदको अलाह जे राह ते करे ऐं नियत अलाह खे राज़ी करण जी करे, इहो ई अलाह से क़बूल फरमाए छॾे, इन जे एवज़ में ख़ात्मा बिल ख़ैर फरमाए, छा खपे बाक़ी। इन करे मां बि कोशिशि कंदुसि, अवां बि कोशिशि कयो सदके अदा करण जी, इंशाअल्लाह अल्लाह साईं असांखे मौत जे वक़्त में कलमो नसीब फरमाईंदो। नंबर 5, अहलुल्लाह सां सोहबत हुजे, सालिहीन सां सोहबत हुजे, अल्लाह जे नेकबाननि सां सोहबत हुजे। जेको अल्लाह जे नेकबाननि सां सोहबत रखंदो मौत जे वक़्त में उनखे ईमान नसीब थींदो, उहो बदबख़्ती वारी मौत न मरंदो। हदीस मुबारका में अचे थो, हुमुल जुलसाउ ला यश्क़ा बिहिम जलीसुहुम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, नेक माण्हू एतिरा भला आहिनि जो ॿियो ओपरो माण्हू अची हिननि सां गॾु वेहंदो न त अल्लाह साईं इन ॿिए ओपरे माण्हू खे बदबख़्त न फरमाईंदो। बदबख़्ती छा आहे? मौत जे वक़्त में कलमो नसीब न थिए, बदबख़्ती आहे। जेको सालिहीन सां सोहबत रखंदो, उन्हनि सां दुआ सलाम रखंदो, उन्हनि जी ख़िदमत कंदो, नेक माण्हुनि सां वेहंदो, मौत जे वक़्त में अल्लाह से उनखे ईमान सही सलामत रखंदो। हदीस मुबारका में ईंदो, इहा हदीस जेको मां पढ़ी इहा मुकमल हदीस हिकिड़ी डिघी आहे, उन जो ख़ुलासो ॿुधायां। अल्लाह जा फ़रिश्ता ज़मीन ते ॻोल्हींदा वरितंदा आहिनि किथे आहिनि सालिहीन जेके अल्लाह जो ज़िक्र कनि था पिया।
पोइ ॻोल्हींदे 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 जॾहिं उनखे ख़बर पए थी हीअ सालिहीन वेठा आहिनि ऐं अलाह जे ज़िक्र में मशगूल आहिनि, दरसो तदरीस में, वाज़ो नसीहत में, ख़ैर जी ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहिनि, त उहे फ़रिश्ता उन्हनि खे घेरो करे बीह रहंदा आहिनि ऐं घेरो कंदा आहिनि, पोइ हिक ॿिए जे मथां बींदा 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 आसमान ताईं वेंदा आहिनि। पोइ फ़रिश्ता जॾहिं फ़ारिग़ थींदा आहिनि, सोबत फ़ारिग़ थींदी आहे, मजलिस ख़तमु थींदी आहे, पोइ अलाह वटि हाज़िर थींदा आहिनि, अलाह खे अर्ज़ु कंदा आहिनि इलाह आलमीन असां अहिड़ी मजलिस वटि अचूं पिया जेके तुंहिंजो ज़िक्र कनि पिया। अलाह साईं फरमाईंदो छा तलब कनि पिया? साईं अलाह जन्नत तलब कनि पिया। अलाह साईं फरमाए मां फ़ैसिलो करे छॾियो हुनखे जन्नत ॾींदुसि। छा खां पनाह घुरनि पिया? साईं जहन्नम खां पनाह घुरनि पिया। अलाह साईं फरमाईंदो मूं जहन्नम खां आज़ादु करे छॾियो, गवाह रहो मूं आज़ादु करे छॾियो। फ़रिश्ता चवंदा अलाह साईं हिकिड़ो माण्हू ईअं रस्ते तां गुज़रियो, ईअं 2 मिंट पंहिंजे कम जे लाइ अची वेही रहियो, मौली साहिब में कमु होसि या पाड़े वारे में कमु होसि या कंहिं दोस्त में कमु होसि, उहो दोस्त हुन मजलिस में वेठो हो, इन जे बारे में छा फ़ैसिलो आहे? अलाह साईं फरमाईंदो इहे नेक बाना आहिनि, इन्हनि सां जेको माण्हू पंहिंजे कम जे लाइ अची वेठो न, इहो बि माण्हू बानो मूंखे एॾो भलो थो लॻे जो जीअं हू ॿिया बाना जेके आहिनि उहे बदबख़्त कोन थींदा जेके ज़िक्र कनि था पिया, हीउ ॿाहिरियो माण्हू पंहिंजे कम सां अची वेठो आहे न, इहो हुननि सां गॾु अची वेठो आहे न, इहो बि बदबख़्त मां कोन कंदुसि हिनखे। हाणे बदबख़्ती छा आहे? मौत जे वक़्तु कलमो नसीब न थिए आहे बदबख़्ती। जीअं हीअ ज़ाकिरीन खे अलाह साईं मौत जे वक़्त में कलमो नसीब कंदो, सालिहीन खे, अहलुल्लाह खे, अलाह वारनि खे, तहिड़े नमूने सां जेको पंहिंजे कम सां आयो न उनखे बि अलाह साईं मौत जे वक़्तु कलमो नसीब फरमाईंदो। इन मां अंदाज़ो लॻायो त सालिहीन सां सोहबत केॾी अहमियत वारी आहे। नंबर 6, अलाह सां इज़हार मुहबत जेको कंदो उनजो ख़ात्मो बिल ख़ैर थींदो। अलाह सां ॻाल्हियूं कजनि, जीअं असां ॿारनि सां ॻाल्हियूं कंदा आहियूं, दोस्तनि सां ॻाल्हियूं कंदा आहियूं, भाइरनि सां ॻाल्हियूं कंदा आहियूं, अलाह सां ॻाल्हि कजे, इज़हार कजे अलाह मूंखे तोसां मुहबत आहे, अलाह मां तोसां चाहत रखां थो पियो ऐं सभिनीनि खां वधीक चाहत तोसां आहे, कंहिंसां बि एतिरी मुहबत कोन्हे जेतिरी तोसां मुहबत। कॾहिं रस्ते में हलंदे हलंदे मथे आसमान ते नज़रूं खणी ॾिसो त छा थो हासिलु थिए। जेको बानो अलाह सां इज़हार मुहबत कंदो अलाह सां हुनखे बदबख़्ती नसीब न कंदो, मौत जे वक़्त में ईमान नसीब कंदुसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा फरमाया? कमा तईशून तमूतून, जहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदव ओड़ी मौत हासिलु कंदव। जॾहिं माण्हू अलाह सां मुहबत वारी ज़िंदगी गुज़ारींदो त मौत बि अलाह सां मुहबत वारी ईंदी ऐं अलाह तबारक व तआला पोइ बाने खे मौत जे वक़्त में कलमो नसीब कंदो। ॾींहं में हिकु दफ़ो, इहो मुंहिंजे लाइ बि सबक़ु आहे, अव्हां जे लाइ बि सबक़ु आहे, रोज़ाना हिकु दफ़ो पंहिंजे चहिरे खे आसमान जी तरफ़ खणंदासीं ऐं पोइ चवंदासीं अलाह तोसां मुहबत आहे, हिकु दफ़ो। नंबर 7, जेको अलाह जे ख़ौफ़ में गुनाहनि खे छॾे थो ॾिए उन खे बि अलाह तबारक व तआला ईमान वारी मौत नसीब फरमाए थो पियो। मौत जेका आहे गुनाह छॾे, हिकिड़ो माण्हू गुनाह छॾे थो पियो त मतां सुभाणे सज़ा मिले हिन जी। हिकिड़ो माण्हू गुनाह छॾे थो पियो माशरे में ख़्वार न थियां, न इन ॻाल्हि जे करे न, गुनाह छॾे इन करे थो अलाह जो ख़ौफ़ अथसि, अलाह गिरफ़्त न करे, पकड़ न करे। जॾहिं अलाह जे ख़ौफ़ में अलाह जो बानो गुनाह छॾींदो अलाह साईं हुनखे ईमान सां मौत नसीब फरमाईंदो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जे दौर में हिकिड़े माण्हू पंहिंजी घरवारी खे चयो, उहा कंहिं ॻाल्हि ते नाराज़ हुई, उन सां इज़हार मुहबत पियो करे, हुनखे राज़ी करे पियो, राज़ी न पई थिए, न ॾाढी कोशिशि कई पर उहो राज़ी न थी। बिल आख़िर हुन घरवारी हिनखे कावड़ में चयो हल परे थी जहन्नमी, ईअं चई परे थी जहन्नमी, त हुन मुड़ुस कावड़ अची वई, मां हिन सां प्यार सां थो ॻाल्हायां, उहो मूंखे चए जहन्नमी थी चए। उन गुस्से में चयो जेकॾहिं मां जहन्नमी आहियां त तोखे 3 तलाक़ूं। हाणे हुनजो मुंहुं होॾां, हुनजो मुंहुं होॾां, राति वई गुज़री, सुबुह जो परेशान थियो त मूं त तकड़ कई, मूंखे हीअ चवण ई न घुरिजे। अॼुकल्ह नौजवान गुस्से में तलाक ॾींदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि त बाबा गुस्से में तलाक कोन थींदी, तलाक ॾिबी गुस्से में आहे, कॾहिं कंहिं मुहबत सां तलाक ॾिनी। हिकिड़ो मुड़ुस ऐं ज़ाल पाण में ख़ुशि हुजनि, राज़ी हुजनि, हाणे चवंदा ठीकु आहे, अॼु ॾाढा ख़ुशि आहियूं त ठीकु आहे तोखे तलाक आहे, कॾहिं चयो कंहिं, हमेशह गुस्से में तलाक ईंदी।
इन करे ज़बान ते कंट्रोल हुजे, सोचिजे बि न त मां पंहिंजी घरवारी खे तलाक थो ॾियां। जेकॾहिं अहिड़ी नौबत अचे थी पई त 10 दफ़ा कंहिंखां मशवरो कजे, वालदेन खां मशवरो कजे, माइटनि मिटनि खां मशवरो कजे, दोस्तनि खां मशवरो कजे, उलमा खां मशवरो कजे, पोइ फ़ैसिलो कजे त हाणे घरवारी खे तलाक ॾियां या न ॾियां। तकड़ न कजे। घणा ई मां एॾी तलाक वधी वई आहे, एॾी तलाक वधी वई आहे। ॿुधूं था पिया फलाणे हंधि शादी थी 2 महीननि खां पोइ तलाक थी, शादी थी 3 महीननि खां पोइ तलाक थी, शादी थी 6 महीननि खां पोइ तलाक थी। अलाए छा आहे नौजवाननि जे अंदरि, बर्दाश्त ई कोन्हे, सब्र ई कोन्हे। ज़बान ते कंट्रोल। सो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह दौर में हिकिड़े अल्लाह जे बाने घरवारी खे चयो जेकॾहिं मां जहन्नमी आहियां त तोखे 3 तलाकूं। हाणे ॻाल्हि अची माण्हुनि खे उलमा खां पुछे, उलमा चइबो आहे असांखे कहिड़ी ख़बर तूं जहन्नमी आहीं जन्नती, हीअ त हाणे क़यामत में ख़बर पवंदी। इहा ॻाल्हि हलंदे 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 बिल आख़िर इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह ताईं पहुती। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो मां हिन जो फ़ैसिलो ॿुधाए सघां थो, थी मानो अल्लाह जो बानो जहन्नमी आहे जन्नती आहे। उनखे घुरायो वियो, फरमायो मां हिन खां पासे ते पुछंदुसि, का 2 सुवाल कंदुसि। उन माण्हू खे पासे ते वठी हुनखे चयईं त कॾहिं तो गुनाह छॾियो अल्लाह जे ख़ौफ़ खां, जुर्म खां न, त सुभाणे मूंखे गिरफ़्त थींदी ऐं सज़ा ईंदी, उन खां न, ख़्वारी खां न, अल्लाह जो ख़ौफ़ खां को गुनाह छॾियो अथई? हुन चयो हा 1 दफ़ो छॾियो। कॾहिं? वेझड़ी जी ॻाल्हि आहे जो मां पंहिंजे घर में वियुसि त मुंहिंजी नौकराणी जेका हुई उहा ॾाढी ख़ूबसूरत हसीनो जमील हुई, सफ़ाई पई करे। मां कमरे में दाख़िल थियो, मुंहिंजे कमरे में सफ़ाई पई करे ऐं मुंहिंजी घरवारी हुते मौजूदु न हुई। मूंखे गुनाह जो नियत ते इरादो थियो, मूं हुन कमरो बंदि कयो, दरवाज़ो बंदि कयो, दरवाज़ो बंदि कयो ऐं वहशियाना नज़रूं खणी करे मां उन जी तरफ़ वधियुसि। वीचारी इंतिहाई शरीफ़ न्याणी हुई, सालिह न्याणी हुई। उन मूंखे ॾिठो, मुंहिंजी नज़रुनि खे सम्झी वई त नज़रूं ख़राबु आहिनि। मूंखे चयईं या मलिक इत्तक़िल्लाह, मुंहिंजा सरदार अल्लाह खां डरजे। इहे उन अल्फाज़ चया, इहे मुंहिंजे दिलि जे मथां बिजली थी कड़किया। मूंखे ओॾी महिल ख़ौफ़ ख़ुदा दिलि में वेही रहियो। मूं झटपट दरवाज़ो खोलियो, मूं हुनखे चयो अमा तूं हली वञ। उहा न्याणी मुंहिंजे कमरे में हली वई। इहो मूं गुनाह जेको छॾियो, इहो सिर्फ़ु अल्लाह जे ख़ौफ़ खां जे करे छॾियो बसि। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए तलाक न थी, हे अल्लाह जो बानो जन्नती आहे, जहन्नमी न आहे। माण्हुनि पुछियो साईं तव्हां कीअं फ़ैसिलो कयो त हीअ जन्नती आहे? फरमाए हिन मूंखे हीअ ॻाल्हि ॿुधाई आहे, अल्लाह साईं फरमाए थो अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही, जेको अल्लाह जो बानो अल्लाह जे साम्हूं बीहण खां डिॼियो क़यामत जे ॾींहुं, वनहन नफ़्स अनिल हवा, ऐं पंहिंजे नफ़्स खे गुनाह खां बचायईं, फ़इन्नल जन्नत हियल मअवा, जन्नत हुन जो ठिकानो आहे। लिहाज़ा हिन ख़ौफ़ ख़ुदा में अची करे गुनाह खां बचियो। फ़िलहाल क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिलो इहो आहे त हीअ जन्नती आहे। सुभाणे मुस्तक़बिल जे बारे में असां नथा चई सघूं, पर हींअर ताईं जो फ़ैसिलो असां इहो करे सघूं था त हीअ अल्लाह जो बानो जन्नती आहे, लिहाज़ा तलाक कोन्ह थींदी। जेको अल्लाह जो बानो ख़ौफ़ ख़ुदा में गुनाह खे छॾे थो, अल्लाह साईं उनखे ईमान बासलामत खणी वञणु नसीब फ़रमाए थो पियो। नंबर 8, जेको अल्लाह जो बानो आज़ान जो जवाबु ॾींदो, उनजी मौत ईमान थी थींदी। आज़ान ॿुधे, उनजो जवाबु ॾे, आख़िर में दुआ पढ़े थो, जेका दुआ अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति मसनून दुआ इहा पढ़े, इहो मरंदो, अल्लाह साईं ईमान ते मौत नसीब फ़रमाईंदुसि। ॾाढी ग़फ़लत आहे हिन मामले में, असांजी ॾाढी ग़फ़लत आहे। आज़ान ईंदी पई, टीवी जो आवाज़ ई घटि कोन्ह कंदासीं। आज़ान ईंदी पई, 2 मिंट ॻाल्हायो, बंदि कोन्ह कंदासीं। इहो मामिलो ॾाढो ॾुखियो आहे। हेतिरी आज़ान हूंदी आहे, वरी 2 मिंटनि जी 3 मिंटनि जी, घटि में घटि पाड़े जी आज़ान त ॿुधिजे, हेॾा होॾा आज़ानूं खोड़ थी वञनि, पाड़े जी आज़ान जो जवाबु ॾिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, जीअं आज़ान ॿुधी उनजो जवाबु ॾिनो ऐं उन खां बाद में दुआ पढ़ी, हलत लहू शफ़ाअती यौमल क़यामा, क़यामत जॾहिं मां मुहम्मद अरबी उनजी शफ़ाअत कंदुसि, मुंहिंजे मथां हलाल आहे त मां उनजी शिफ़ाअत कयां। इहो बुख़ारी शरीफ़ जी रिवायत।
मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमाए फ़ीही इशारतुन इला बिशारत हुस्निल ख़ातिमा, इन में इशारो आहे हिन ॻाल्हि जी तरफ़ त अल्लाह जो बानो मरंदो, अल्लाह से हुनजो ख़ात्मा बिल ख़ैर फरमाईंदो। यकीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हू जी सिफ़ात कंदा जंहिंजे अंदरि ईमान हुजे, जंहिंजो ईमान खसिजी वियो, अल्लाह बिल्ला मौत जे वक़्तु ईमान खसिजी वियो, हाणे अल्लाह जे दरबार में हाज़िर थींदो न, हिन जी शफ़ात ई कोन थींदी। इन करे आज़ान अचे त ॿुधूं, जेके आज़ान जा अल्फाज़नि खे वरजायूं, दोहरायूं, वरी आख़िर में दुआ बि पढ़ूं, इंशाअल्लाह अल्लाह से ख़ात्मा बिल ख़ैर नसीब फरमाईंदो। नंबर 8 हुस्न ख़ात्मा जो हिकिड़ो सबबु आज़ान जो जवाबु ॾिए। नंबर 9 कलमे जी कसरत सां विर्द कजे, मौत जे वक़्त में अल्लाह से कलमो नसीब फरमाईंदो। हिकिड़े डॉक्टर किताब लिखी, उन में उन लिखियो 100 माण्हुनि जी मौत जे वक़्तु मां उन्हनि वटि मौजूदु हुउसि, उनजा हालात लिखे त उनजो मौत थिए पियो त कहिड़े नमूने सां थिए पियो। को माण्हू चए पियो आहे लख रुपया हुनखे ॾे, लख रुपया हुनखे ॾे, लख रुपया मौत जे वक़्तु अखियूं ॿई छत में लॻियूं पियूं आहिनि, ज़बान मां लख लख रुपया ज़बान मां निकिरे पियो। सॼो ॾींहुं माण्हू पैसनि में वेठो हूंदो ऐं दुनिया जूं ॻाल्हियूं कंदो ऐं कारोबार जूं ॻाल्हियूं कंदो, हर वक़्तु ज़हन ते हिनखे सवार कंदो, मौत जे वक़्त में ओड़ी हालत थींदसि। किन माण्हुनि जे बारे में हुन लिखियो, मौत जे वक़्त में हुनखे ज़बान ते इहो हुजे कराची 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 कराची। जेके कंडक्टर हूंदा आहिनि, गाॾियुनि ते सवार हूंदा आहिनि, ऐं पोइ वरी आवाज़ पिया लॻाईंदा हलो हिन शहर हिन शहर हिन शहर, मौत जे वक़्तु ज़बान ते हुई, सॼी ज़िंदगी उहो विर्द कंदे कंदे गुज़री, हाणे मौत जे वक़्त में उहो ई ज़बान ते लफ़्ज़ अचनि पिया। इलाही माण्हुनि जे बारे में हुन लिखियो त मौत जे वक़्त में गारियूं पिया ॾियनि, अखियूं छत सां लॻियूं पियूं, ज़बान ते गार जो हिकु लहे पई हिकिड़ी चढ़े पई, हिकिड़ी लहे पई हिकिड़ी चढ़े। छा आहे, जेको माण्हू ज़बान सां अदा कंदो रहंदो, मौत जे कसरत सां कंदो, मौत जे वक़्त में उहो ई नसीब थींदुसि। इन करे जेको माण्हू कसरत सां ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो रहंदो, मौत जे वक़्त में अल्लाह से कलमो नसीब फरमाईंदुसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, मन कान आख़िरु कलामी ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह, जिंजो आख़िरी जुमिलो इहो हुजे ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह से हुनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो। मौत जे वक़्त में कलमो पढ़ी जन्नत में दाख़िल थी। अच्छा, जेकॾहिं ज़बान ते कलमो नथो अचे त उते इर्द गिर्द में जेके मौजूदु आहिनि उन्हनि खे घुरिजे त कलमे जी तलक़ीन कनि। कलमे जी तलक़ीन कीअं कबी? उनखे चइबो न, जेको इंतकाल में आहे, सकरात में आहे, उनखे ईअं न चइबो कलमो पढ़, बल्कि उन जे साम्हूं वेही करे वॾे आवाज़ सां पढ़िबो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। तव्हां त हू ॿुधे, उनखे यादि अचे, हू पढ़े पाण। जेकॾहिं असां हुनखे चवंदासीं तूं पढ़, त उहो सकरात जे वक़्त में तकलीफ़ में हूंदो आहे। असां चवंदो पढ़, उहो इनकार करे मां न पढ़ंदुसि, अलियाज़ु बिल्लाह, ईमान खसिजी वियो न। हिन करे उनखे चइबो न, उनजे साम्हूं वेही करे, पासे में वेही करे, बाबो ॾाॾो भाउ सोट मारोट माइट मिट वेही करे उनजे साम्हूं विर्त कबो, आवाज़ बुलंद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल। तव्हां त हुनखे यादि अचे, हू पाण ज़बान सादा करे। पोइ नबी साईं फरमाए, जंहिंजो आख़िरी लफ़्ज़ हूंदो ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह से हुनखे जन्नत नसीब फरमाईंदो। त हिकिड़ो सबबु ख़ात्मा बिल ख़ैर जो इहो आहे त कसरत सां माण्हू ला इलाहा जो ज़िक्र करे। आख़िरी ऐं ॾहों सबबु अल्लाह खां दुआ बि घुरे त अल्लाह मौत जे वक़्त में ईमान नसीब कजां। नबी साईं जन हिकिड़ी दुआ सेखारी, अल्लाहुम्मा बारिक लना फिल मौत व फ़ीमा बादल मौत। अल्लाह मुंहिंजी मौत में बि बरकत अता फ़रमा ऐं मौत खां बाद वारी ज़िंदगी में बि बरकत अता फ़रमा। इन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ सेखारी आहे, इहे घुरो, अल्लाहुम्मा बारिक लना फिल मौत व फ़ीमा बादल मौत। अल्लाह मौत बि बरकत वारी फ़रमा ऐं मरण खां बाद वारी ज़िंदगी में बि बरकत अता फ़रमा। मौत जे अंदरि बरकत छा आहे? कलमो नसीब थी वञे, ईमान हासिल थी वञे, इहा बरकत आहे। हर शइ जी बरकत अलॻि अलॻि हूंदी आहे। मौत जी बरकत इहा आहे त माण्हू कलमे सां गॾु मौत अची वञे, ईमान सही सलामत माण्हू खणी वञे, इहा मौत बरकत वारी मौत आहे। 10 असबाब मां अव्हां जे साम्हूं ज़िक्र कया। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते तव्हां असां सभिनी ईमान वारनि खे मौत नसीब फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।